जी बिल्कुल, मां हिन वक़्तु मौजूदु आहियां दादू जे मॉडल क्रिमिनल ट्रायल कोर्ट में, जिते जेको 8 साल अॻु में जेको आहे मेरठ शहर में हिकु अलमनाक वाक़ियो पेश आयो, जंहिंमें उमेर रुबाब चांडियो जे ख़ानदान जा 3 भाती क़तल थिया, जंहिंमें हिन जो वालिद ऐं चाचो ऐं ॾाॾो शामिल हुआ। उन जी केस जेको आहे परवेज़ चांडियो जे तरफ़ां मेरठ थाणे में दाख़िल कयो। हिन वक़्तु जेको आहे हिन केस खे जेका आहे पइवारी कंदड़ उमेर रुबाब चांडियो आहे ऐं इल्ज़ाम हेठि आयल जेके आहिनि MP सरदार खान चांडियो ऐं बुरहान खान चांडियो ऐं ॿिया जेके केस में मुलविस ॼाणायल आहिनि। ऐं उनखां अलावा इहो ॿुधाईंदो हलां त ॿिन्ही जेको वकीलनि पंहिंजा दलील जेके आहिनि मुकमल कया आहिनि। उन फ़रियादी धुर जा वकीलनि जेके आहिनि पंहिंजा आर्गुमेंट ॾिना आहिनि ऐं उनखां अलावा जेको आहे इल्ज़ाम हेठि आयल जेके आहिनि उन्हनि जा वकील जेके आहिनि पंहिंजा आर्गुमेंट पूरा कया आहिनि। हिन वक़्तु केस जे आख़िरी मरहलनि में आहे त जेके आहिनि हिन वक़्तु उमेर रुबाब चांडियो ऐं बुरहान खान चांडियो ऐं जेको आहे सरदार खान चांडियो ॿिया कोर्ट में मौजूदु आहिनि। जी।